से बड़ो वाइस प्रेसिडेंट पीपीएम पाकिस्तान जो 5 फरवरी योम इज़हार यकजहती कश्मीर तौर से मल्हायूं पिया पाकिस्तान पेट्रियाटक मूवमेंट पूरे पाकिस्तान में यो पैगाम ॾियूं था आलमी इदारनि खे असां कश्मीर सां गॾु आहियूं हर वक़्तु हर महिल ऐं पाकिस्तान आर्मी सां गॾु आहियूं असां ऐं मोदीअ खे इहो असां मैसेज ॾियणु चाहियूं था त 22 करोड़ आवाम जेको आहे न इहा फ़ौज आहे उनखे तूं मज़ाक न सम्झ पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान आर्मी जिंदाबाद असां पाकिस्तान जा अवाम कश्मीर जे यकजहतीअ जे करे हीअ ॾींहुं मल्हाईंदा आहियूं ऐं इहो साबित कंदा आहियूं त असां पाकिस्तान जा माण्हू कश्मीर सां गॾु आहियूं। असां लॉकडाउन जे हवाले सां जेको कश्मीर में हेतिरो टाइम रहियो आहे उन हवाले सां इंडिया जी गवर्नमेंट खे ॿुधाइण था चाहियूं त इहो तुंहिंजो लॉकडाउन कश्मीर खे आज़ादी ॾियण जे मुतराफ़ो आहे तंहिंजी माना त तूं कश्मीर खे आज़ादु कयूं वेठो आहे सिर्फ़ु पंहिंजे ॾोढ ते लॉकडाउन करे इहो साबित करणु थो चाहे त कश्मीर मुंहिंजो आहे पर कश्मीर हिंदुस्तान जो न आहे कश्मीर पाकिस्तान जो आहे पाकिस्तान जो रहंदो ऐं पाकिस्तान जो अवाम पंहिंजी पाक आर्मीअ सां साथ ॾेई हिकु न हिकु ॾींहुं कश्मीर खे आज़ादु करे। पाकिस्तान जिंदाबाद पाकिस्तान पेट्रियाटिक मूवमेंट जिंदाबाद अॼु ॾींहं ते जेके रैलियूं कढियूं वयूं आहिनि पाकिस्तान पेट्रियाटिक मूवमेंट जिंदाबाद जे प्लेटफॉर्म तां उहो वाज़िह पैगाम आहे दुनिया खे त कश्मीर असांजो आहे कश्मीर पाकिस्तान जो आहे कश्मीर इंडिया खां हासिल करे रहंदासीं इंशाअल्लाह पूरो कश्मीर पाकिस्तान जो आहे ऐं उतां जो अवाम बि पाकिस्तान जो आहे सो जल्द खां जल्द इंशाअल्लाह कश्मीर पाकिस्तान हूंदो पाकिस्तान जिंदाबाद।